अस्सलाम वालेकुम दोस्तों। साईं असांजे लतीफ़ साईं जी शाइरीअ ते हिंदी शाइरी जा असर इन करे बि मौजूदु आहिनि जो हिंदी ऐं सिंधी ॿोलियूं ॼण जायूं भेणूं हुजनि ऐं इहे हिक ई नदीअ जूं ॿ धाराऊं हुजनि ऐं आहिनि बि। छाकाणि जो तारीख़ मां इहो साबित आहे त हिंदुनि जा वेद सिंधु किनारे ते वेही लिखिया विया हुआ। इन करे मौज़ू ऐं मज़मून जी हिकु जड़ाई खे ॾिसो जेके लतीफ़ साईं ऐं कबीर भगत जी शाइरीअ में मिलनि था। कबीर चयो, आओ प्रीतम मोहना पलक मूंद तोहे लूं, ना मैं देखूं और कोई ना तोहे देखन दूं। ऐं लतीफ़ चयो, अछियुनि में थी वेह त आऊं वारे छपर ढकियां, तोखे ॾिसे न ॾे आऊं न पसां की ॿियो। वरी कबीर थो चवे, जो हंसा मोती चुगे कांकर क्यों पतराए, जो हंसा मोती चुगे कांकर क्यों पतियाए, कांकर माथा ना नोए मोती मिले तो खाए। ऐं लतीफ़ थो चए त माणक चूणूं जिन जो हंज हुज़ूरी से, चिलर में चुंझ हणी मच्छी खेन न ए, लोकन लखिया ते जेल्हा भूणन बगन गॾिया। कबीर जे बैत जी त माना इहा थींदी त जेको हंज या हंस पखी जेको रुॻो मोती चुणे सो कंकर की खाईंदो, हू त कंकर खे ॾिसे ई कोन थो, कंधी नथो वियो आहे, पर जे मोती मिलंदुसि त खाईंदो। ऐं लतीफ़ बि इहो ई चयो त जिन जो चूणूं हुजे ई माणक मोती, उते हंज मोती त हंज हुज़ूरी आहिनि ऐं उहे उनखे चूणींदा अथई। पर जेकॾहिं हू कॾहिं बि चिलर यानी गप मिटीअ वारी जाइ ते चुंभ बि नथा आणनि, जीअं मच्छी खाइनि या ॿी का शइ खाइनि, संदनि इहो शान ई न आहे। तोड़े जो लोक उन्हनि खे इन करे न लखे सघियो जो हू साॻिए पाणीअ में, साॻिए सर में, साॻी ढंढ में रहनि था जिते बगा बि हूंदा आहिनि, पर ॿिन्ही जे म्यार में वॾो फ़र्क़ु आहे। हाणे इन ॻाल्हि खे जेकॾहिं इंसानी समाज ॾे वठी वञिजे हिन बैत खे, त हंज उहे सालिक बहादुर ऐं साफ़ सुथरा इंसान थींदा आहिनि जेके समाज में आयल बुराइयुनि, बुज़दिलीअ जी अलामत ऐं गदार इंसान खां चिटा ऐं साफ़ परे नज़र ईंदा। ऐं बुज़दिल हर वक़्तु धारियुनि जो तोड़े पंहिंजनि जो ज़ालिमनि इंसान सां उन्हनि जा चमचा थींदा रहनि ऐं राता था हणनि माण्हुनि ते। ऐं बहादुर हक़ परस्त इंसान उहे हूंदा आहिनि जेके ज़ुल्म ख़िलाफ़ सीना सुपर थी बीहंदा आहिनि, पोइ हयाती हुजे या क़ुर्बान थी वञे। जे लतीफ़।